ज़िले कंबरशे दातकोट में भाण जे डीलरनि जी मिली भगत सबबि भाण ब्लैक ते विकिरो थियण लॻो। अख़्तियारियूं अघू निंड वापारियुनि डीएपी खारो भाण 9,000 मां वधाए आख़िर 11,000 रुपया अघु मुक़रर करे छॾिया। आबादकार सख़्त परेशान। यूरिया अछो भाण 3,000 खां वधी 4,000 ते मुक़रर थी वियो। आबादकारनि ढायो आहे त डीलर ॿिन्ही हथनि सां लुटनि था ऐं असां खां सारियूं सस्ते अघ ते ख़रीद कयूं वञनि थियूं। हितां जा वॾा वापारी भाण, अटो, कटी, चांवर ऐं ज़रई दवाऊं वॾे महांगे अघ ते ॾियनि था। आबादकारनि मुतालबो कयो त कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।